अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जेका नेक्स्ट एपिसोड दोस्तो किस्त अचण वारी आहे। उन में तव्हां ॾिसंदो त बख़्शल खे पकड़े करे सिजावल ख़ान उन खे सम्झाईंदो। उन खे सिजावल ख़ान बख़्शल खे इहा ॻाल्हि कंदो, जे तूं मीर सां शरारतूं करीं थो बिल्कुलु कर, लेकिन जे तूं मीर सां गॾिजी का मुंहिंजी चोरी कई या मूंखे साबूती मिली या कुझु, तोखे कोन छॾींदुसि। यानी हू बख़्शल खे सटको कोन ॾींदो, लेकिन लफ़्ज़नि जी मार पूरी ॾींदो सिजावल ख़ान ऐं सम्झाए पोइ बख़्शल मां हथु कढंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको आहे दोस्तो, हाणे मीर खे नवाब ख़ान सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो ऐं चवंदो मूंखे नैना मिले, मां मूसा खे माफ़ु करण लाइ तयारु आहियां ऐं मूंखे क़ुर ते हथु रखी साबूती ॾे, यानी कसम खणे मुंहिंजे दुश्मननि सां गॾिजी मूंसां न विढ़ंदो। यानी हू पंहिंजी पक करणु चाहे थो नवाब ख़ान दोखो रखंदो दिलि में, भले मीर खे नथो ॿुधाए। मीर इहा ॻाल्हि ॿुधी पोइ मूसा सां मुलाक़ात लाइ वेंदो ऐं नवाब ख़ान खे चई छॾंदो, तूं पुलिस खे चई छॾ त मूंखे मूसा सां मुलाक़ात करण ॾे। पुलिस मां पोइ मुलाक़ात करे ऐं उन खे मञाईंदुसि मूसा खे, पोइ इहो कमु फाइनल करे ॾेखारींदुसि। अहिड़े हिसाब सां मीर हितां वेंदो मूसा जी तरफ़ ऐं नवाब ख़ान पुलिस खे चई छॾींदो, तूं मीर अचे थो तव्हां इन खे मूसा सां मिलायो। लेकिन मूसा मीर जी काई बि ॻाल्हि ॿुधणु क़बूल न कंदो, लेकिन मीर वॾो ज़ोर लॻाईंदो, वॾी कोशिशि कंदो मूसा खे सम्झाइण जी। मूसा बि ज़िदी आहे, हू पंहिंजी ज़िद तां लहण जी कोशिशि न कंदो, लेकिन अन क़रीब मूसा बि दोस्तो तव्हां ॾिसंदो त मजबूर थी वेंदो इहा ॻाल्हि मञण ते। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त भावर ख़ान बि जेको आहे कोशिशि में आहे त नवाब ख़ान जो को माण्हू खणी वञा, यानी हाशू या को ॿियो, त जंहिं पंहिंजी मतिलबु जान छॾायां या मूसा जी जान छॾायां। अहिड़े हिसाब सां हू भावर बि इहो चाहे थो त मां जेको आहे नवाब ख़ान सां छाजे लाइ कयां, छो कयां, भली ज़ालिम जे अॻियां मरदुसि सही, झुकंदुसि कोन। ठीकु आहे दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।